प्रियालो खैरपुर जी अदालत में प्याज परणो कंदड़ जोड़ो प्रियालो प्रेस क्लब पहुंची वियो। तहफ़ुज़ अपील टुल जी रहवासण मसमात आसमा मंगी ऐं सखर जी रहवासी नौजवान एहसान अहमद धारी जो जोड़े खैरपुर अदालत में प्याज परणो करे छॾियो। तलाक़ याफ़्ता औरत मसमात आसमा ख़ातून एहसान अहमद धारी जो पुट अनवर अली धारी जो सां खैरपुर जी अदालत में प्याज परणो करे छॾियो। जोड़े पारां प्रेस क्लब प्रियालो पहुंची एहतजाज जी मुज़ाहिरो कंदे तहफ़ुज़ जी घुर कई। इन मौक़े ते प्याज परणो कंदड़ औरत साफ़ी नाडू दाहिंदी चयो त मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु 2 साल अॻु फौत थी वियो। हींअर मूं शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह कयो आहे। मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस उन माइटनि ते कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हुननि SSP खैरपुर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।